ओम शांति। अॼु जे महावाक्य आहिनि 13/10/2024। सॼा व्यक्त बाबदादा जो रिवाइज कोर्स 11/3/2002। विशेषताऊं परमात्म देन आहिनि, इन्हनि खे विश्व सेवा में अर्पण करो। अॼु ग्रेट ग्रैंड फादर ब्रह्मा बाप ऐं शिव बाप पंहिंजे विश्व जे चारों ओर जी श्रेष्ठ भाग्यवान ब्राह्मण कुल खे ॾाढो अरब खरब बार दिव्य अलौकिक जन्म जी मुबारक ॾियनि था। अॼु शिव जयंती जा महावाक्य आहिनि। साथ साथ अति स्नेह जा दिल जा प्यार जे रूहानी पुष्पनि सां जन्म जी बधाई बि ॾियनि था। साथ साथ अति स्नेह जे दिल जी प्यार जा रूहानी पुष्पनि सां उन्हनि की जन्म जी बधाई बि ॾियनि पिया। हर हिकु ब्राह्मण आत्मा जी विशेषता ॾिसी हर्षित पिया थियनि। बाबा दिल ई दिल में गीत ॻाइनि पिया, वाह ॿार वाह। अॼु जे ॾींहुं अमृत वेले खां सभी जे दिल में इहे ख़ुशी जी लहरियूं ॾेखारण में ॾियनि पियूं। वाह बाप ऐं असांजो अलौकिक जन्म। बाप बि सभी ॿारनि जी अमृत वेले खां वधाइनि जी माला ॾिसी ख़ुशि पिया थियनि। हीअ बर्थडे सॼे कल्प में न संगम में ई मल्हाइबो आहे। सत्युग में बि अहिड़ो अलौकिक जन्म ॾींहुं न मल्हाईंदासीं। हुते बि अहिड़ो विचित्र जन्म ॾींहुं न हूंदो जो बाप ऐं ॿार जो हिकु साथ जन्म हुजे। हाणे ताईं ॿुधियो छा कई? बाप ऐं ॿार जो जनम ॾींहुं हिकु थियो न, लेकिन अॼु जो ॾींहुं बाप तव्हां ॿारनि जो ऐं बाप दादा जो जनम हिकु ॾींहुं मल्हाइबो आहे। बाबा चवनि था कि हुते बि अहिड़ो विचित्र जनम ॾींहुं न हूंदो कि बाप ऐं ॿार जो हिकु साथ हुजे। हाणे ताईं ॿुधो कि छा कयो? बाप ऐं ॿार जो जनम हिकु ॾींहुं थियो न, लेकिन अॼु जो ॾींहुं तव्हां ॿारनि जो ऐं बाप दादा बाबा चवनि था लेकिन अॼु जे ॾींहुं तव्हां ॿारनि जो बाप दादा जो जनम ॾींहुं हिकु ॾींहुं मल्हाइनि था त वाह वाह जा गीत ॻायो था न। बाबा चवनि था अॼु बाप दादा अमृत वेले हिकु माला ठाहिनि पिया। कहिड़ी माला? 108 जी फाइनल माला न पिया ठाहिनि जो तव्हां सोचो असांजो नाम हुयो। लेकिन अॼु आदि खां स्थापना जे समय सां हाणे विनाश जे समय समीप ताईं केड़ ॿार अमर भव जा वरदानी रहिया। उन्हनि जी माला ठाहिनि पिया। इहे बि ड्रामा अनुसार उन्हनि आत्माउनि खे ऊच भॻवान सां गॾु सर्व चरित्र ॾिसण ऐं ॿुधण जा श्रेष्ठ पाठ आहे। लेकिन उहे केतिरा थोरा आहिनि। तव्हां सभिनि जो बि पाठ आहे छो? बाप दादा ब्राह्मण वंशावली ठाहिनि पिया न, हिन करे विश्व जे हिसाब सां जो बि ब्राह्मण आत्मायूं आहिनि उहे ॾाढा भाग्यवान आहिनि। छो? कोटनि में कोई जी लाइन में आहिनि, ॿियो कोई में बि कोई आहिनि। हिकु तरफ़ विश्व जे कोटो आत्मायूं, ॿिए तरफ़ तव्हां हर हिकु ब्राह्मण हिकु आहियो। त जनम ॾींहं ते बाप दादा हर हिकु ॿार खे कोई खे न सभी ॿारनि खे जनम पत्री ॾिसी करे हर हिक जी विशेषताउनि जी माला गले में विझनि पिया। तव्हां सभी चाहे नया चाहे आदि जा चाहे मध्य जा आहियो, लेकिन विशेष रहंदव। सॼो कल्प विशेष रहंदव। सॼो कल्प विश्व जी सर्व आत्माउनि जी तव्हां श्रेष्ठ आत्माउनि जे मथां महानता जी नज़र हूंदी। त तव्हां हर हिकु पंहिंजी विशेषता खे ॼाणंदा आहियो? अगरि हा त हिकु हथु उठायो। ॾाढो सुठो। उन विशेषता खे छा कंदा आहियो? ॼाणंदा आहियो? ॾाढो सुठो। मञंदा आहियो? ॾाढो सुठो। लेकिन उन विशेषताउनि खे छा कंदा आहियो? सेवा में लॻाईंदा आहियो? त कंहिं चई बाबा सेवा में लॻाईंदा आहियूं।
ॿियो रीति सां यूज़ त न कंदा आहियो न। इहे विशेषता परमात्मा देन आहे। परमात्मा देन सदा विश्व सेवा में अर्पण करणी आहे। विशेषताऊं अगरि नेगेटिव रूप में यूज़ कयो त अभिमान जो रूप ठही वेंदो। श्रुति ज्ञान में अचण खां पोइ, ब्राह्मण जीवन में अचण खां पोइ बाप द्वारा विशेषता ॾाढी प्राप्त थींदी आहे। श्रुति बाप जो ठहिण सां विशेषताउनि जे खज़ाने जे अधिकारी ठही वेंदा आहियूं न। हिकु ॿ जी विशेषता न, ॾाढी विशेषताऊं जो यादगार में बि असांजी विशेषताउनि जो वर्णन 16 कला संपन्न, त सिर्फ़ु 16 न, 16 माना संपूर्ण, सर्वगुण संपन्न, संपूर्ण निर्विकारी जो डिटेल आहे। चइण में ईंदो आहे संपूर्ण निर्विकारी, लेकिन संपूर्ण में कई डिटेल आहिनि। त विशेषताऊं त बाप द्वारा हर ब्राह्मणनि खे वरसे में प्राप्त हूंदी आहे, लेकिन उन विशेषताउनि खे धारण करणो ऐं पोइ सेवा में लॻाइणो आहे। मुंहिंजी इहा विशेषता आहे न, परमात्मा देन आहे। परमात्मा देन सम्झण सां विशेषता में परमात्मा शक्ति भरिजी वेंदी आहे। मुंहिंजी चइण सां अभिमान ऐं अपमान ॿिन्ही जो सामनो करणो पवंदो आहे। कहिड़े बि प्रकार जो अभिमान, चाहे ज्ञान, योग, सेवा, बुद्धि, चाहे कोई गुण, जंहिंमें बि अभिमान हूंदो उनजी निशानी आहे। उन्हनि खे अपमान जल्दी फील थींदो। त विशेष आत्माऊं आहियो, अर्थात परमात्मा देन जा अधिकारी आहियो। त अॼु बाबा, त अॼु तव्हां सभी बाप दादा जो बर्थडे मल्हाइण आया आहियो। ॿियो बाप दादा तव्हां सभिनि जो बर्थडे मल्हाइण आया आहिनि। तव्हां त सिर्फ़ु बाप दादा जो बर्थडे मल्हाईंदा आहियो, लेकिन बाप दादा सॼे ब्राह्मण कुल जो बर्थडे मल्हाईंदा आहिनि। चाहे देश में दूर वेठा आहिनि, चाहे विदेश जे कोने में दूर वेठा आहिनि, लेकिन जो बि ब्राह्मण आत्माऊं आहिनि, ब्राह्मण कुल जी ठही वियूं आहिनि, उन्हनि सभिनि जो बर्थडे बाप दादा मल्हाइनि पिया। तव्हां बि मल्हायो था न, सभिनि जा मल्हायो था, या सिर्फ़ु हिते वेठा वारा मल्हाइनि था? सभिनि जो ई मल्हायो था या सिर्फ़ु हिते वेठा वारा जो ई मल्हायो था? मतिलबु सभी बाप दादा जो हिक ॿिए जो बर्थडे मल्हाइनि था, है न। केॾी वॾी सभा हूंदी बर्थडे पार्टी में, एॾा सारा बर्थडे आत्माऊं, वो बि शिव बाबा सां गॾु बर्थडे। त इहे सभु जीअं बाबा ॿुधाईंदा न, इहे इमेजिन करणो खपे। सभी यादि आहिनि, सभी ॾिसनि था कि असांजो बि मल्हाइनि था या न। त सभिनि जो मल्हायो था, सभिनि खे मुबारक 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 हुजे। मल्हाइण अर्थात उमंग उत्साह में अचणु। त दिलि में उमंग उत्साह आहे न, वाह असांजो अलौकिक जन्मॾींहुं वाह। त अॼु अमृत वेले में जनमॾींहं जो उमंग उत्साह सभिनि में ॾाढो रहियो। बाप दादा कार्ड बि ॾिठईं, तव्हां हिननि अखियुनि सां ॾिसंदा आहियो। बाप दादा सूक्ष्म में ई तव्हां खां पहिरियों ॾिसी वठंदा आहिनि, लेकिन बाप दादा ॾिठईं सभी दिलि जो उमंग ॾेखारण जे लाइ केतिरा उमंग उत्साह में रखंदा आहिनि। सभी पंहिंजे दिलि जो उमंग ॾेखारण लाइ केतिरा उमंग उत्साह में रखंदा आहिनि, केतिरो उमंग उत्साह रखंदा आहिनि। अॼुकल्ह त ईमेल ॾाढो सस्तो आहे न, त ईमेल बि ॾाढो कंदा आहिनि। बाप दादा वटि सभु पहुचंदा आहिनि, चाहे ईमेल, चाहे कार्ड, चाहे पत्र, चाहे दिलि जो संकल्प। अमृत वेले खां वतन में अगरि चारों ओर जे कार्ड, पत्र, ईमेल, संकल्प सभु इकट्ठा कंदा त ॾिसी ॾाढो मज़ो ईंदो आहे। इहे एग्ज़िबिशन विचित्र हूंदी आहे न। त बर्थडे ते भविष्य जे लाइ संकल्प कबो आहे। जीअं बर्थडे जो नंबर अॻियां वधंदो आहे, वर्ष अॻियां वधंदो आहे, ईअं ई पुरुषार्थ में उहो पंहिंजे अमूल्य जीवन में, मन में अर्थात संकल्प में, बुद्धि जे निर्णय शक्ति में, वाणी में, जीअं हुन में साल वधंदो आहे, ईअं हिते पुरुषार्थ में उहो पंहिंजे अमूल्य जीवन में, मन में अर्थात संकल्प में, बुद्धि जे निर्णय शक्ति में, वाणी में, सेकंड में सफलता मुहूर्त ठाहिण जी शक्ति में,
संबंध संपर्क में हर समय संपर्क संबंध वारनि खे कोई न कोई प्राप्ति जी अनुभूति थिए। ईअं पंहिंजो भविष्य वर्ष जे लाइ दृढ़ संकल्प जो व्रत वरितो आहे। छो जी विशेष शिव जयंती जे ॾींहुं 2 लक्ष्य ब्राह्मण आत्माउनि जा रहंदा आहिनि। हिकु स्व सां प्रतिज्ञा जो, ॿियो बाप जी प्रत्यक्षता जो झंडो लहराइण जो। हिकु आहे स्व सां प्रतिज्ञा करणु ऐं ॿियो बाप जी प्रत्यक्षता जो झंडो लहराइणु। इहे 2 कम विशेष आत्माउनि जा हूंदा आहिनि शिव जयंती में। इहे 2 विशेष लक्ष्य हिकु ॾींहुं हर हिक जे अंदरि रहंदो आहे। त बाप दादा तव्हां सभिनि जी कई हुई प्रतिज्ञा जो बीते हुए समय में कई पोता में ॾिठई बाबा कि ॿारनि सां छा छा प्रॉमिस कयो। हर साल हर हिक जी विधि पूर्वक संकल्प सां वाणी सां प्रतिज्ञा कई। हर हिकु ॾाढो सुठो कयो। लेकिन हाणे अॼु खां पोइ अर्थात जनम ॾींहुं मल्हाइण खां पोइ हिकु शब्द खे विशेष अंडरलाइन करिणो आहे। कॉमन शब्द आहे, नयो न। उहो शब्द आहे निरंतर दृढ़ता। कॾहिं दृढ़ता ऐं कॾहिं दृढ़ता में अलबेलोपन न, निरंतर दृढ़ता हुजे। अगरि निरंतर दृढ़ता आहे तो हुनजी निशानियां निरंतर हर संकल्प बोल कर्म द्वारा स्व में, सेवा में, संबंध में 100% सफलता हुजे। अगरि निरंतर दृढ़ता आहे तो हुनजी निशानी छा आहे? निरंतर असांजो हर संकल्प बोल कर्म द्वारा स्व में ऐं सेवा में, संबंध में 100% सफलता हूंदी। अगरि असां में निरंतर दृढ़ता आहे त हर संकल्प बोल कर्म संबंध संपर्क सेवा में, स्व में, सेवा में, संबंध संपर्क में 100% सफलता हूंदी। जेसिताईं हिन सभिनि ॻाल्हियुनि में ब्राह्मणनि में सदा सफलता कम, तेसिताईं प्रत्यक्षता ड्रामा अनुसार रुकल आहे। जेसिताईं सफलता कम आहे तेसिताईं प्रत्यक्षता ड्रामा अनुसार कम आहे। त बाबा चवनि था हिन करे अॼुकल्ह जे यादगार में बि गुरु कहलाइण वारनि खे 7 वचन महाराज चइबो। हर बोल सफलता। तॾहिं त असां हर बोल में सफलता प्राप्त कई आहे। तॾहिं त अॼुकल्ह जे ज़माने में चईंदा आहिनि, चाहे कूड़ बि ॻाल्हाइनि था, लेकिन भगत चईंदा आहिनि 7 वचन। त इहे असांजे वचन जा गायन आहिनि। महाराज महान त तव्हां ई ठाहींदा आहियो न। हिन करे 7 वचन महाराज माना महान आत्मा। ईअं कॾहिं न सोचो कि मुंहिंजो भाव न हुयो लेकिन बोले छॾियो, निकिरी वियो। बिना भाव जे भावना जे बोल न निकिरंदा आहिनि, है न। असांजी भाव ऐं भावना इन करे बाबा चईंदा आहिनि असांजो भाव आत्मिक भाव ऐं भावना सदा सर्व जे प्रति शुभ हुजे ताकी असांजे मुख सां अहिड़ो कोई बोल न निकिरे जो ॿियनि जो नुक़सानु थी वञे। इहे त हलाइण बाबा चईंदा आहिनि। हिन करे ईअं कॾहिं न सोचो कि मुंहिंजो भाव न हुयो लेकिन बोले छॾियो, निकिरी वियो। बिना भाव जे भावना जे बोल न निकिरंदा आहिनि। इहे त हलाइण जी ॻाल्हि आहे। कॾहिं चईंदा आहिनि निकिरी वियो, छो निकिरी वियो? छो? कंट्रोलिंग पावर न आहे छा जो निकिरी वियो उहो थी वियो त राजा न? छा जो निकिरी वियो थी वियो त राजा न? कोई कर्मेंद्रियनि जे वशीभूत थी वेंदा आहिनि त निकिरी वियो थी वियो हीअं चई। त ॾिसो कल्ह असां बाबा चईंदा आहिनि दशहरो माण्हू मल्हाईंदा आहिनि। दशहरो मतिलबु
पंहिंजे सर्व अंदर आत्मा जे अंदर जो भी विकार बुराइयूं आहिनि उन ते विजय प्राप्त करणु, हिकु तरह सां स्वराज्य अधिकारी ठहिणु, पंहिंजी स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियनि ते राज्य करणु। त हिन वर्ष में मुबारक सां गॾु निरंतर हर ॻाल्हि में दृढ़ता खे अंडरलाइन करिणो आहे। कहिड़ी दृढ़ता करणी आहे? हर संकल्प, बोल, कर्म, संबंध, संपर्क में असांखे 100% सफलता हुजणी खपे। अलबेलोपन न। सफलता मतिलबु हमेशह बाप जी श्रीमत अनुसार हर संकल्प, बोल, कर्म, संबंध, संपर्क। त हिन वर्ष में मुबारक सां गॾु निरंतर हर ॻाल्हि में दृढ़ता खे अंडरलाइन करो। अॼु बर्थडे आहे, इन करे बाप दादा अॼु न ॿुधाइनि था, लेकिन सभिनि जे चार्ट में सां बाप दादा हिकु ॻाल्हि नोट कई, लेकिन लास्ट भारी में सुनाईंदासीं। अॼु त मल्हाइणो ॿुधणो आहे, 15 ॾींहं पोइ ॿुधाईंदासीं। बाप दादा ॿुधाईंदा आहिनि, ॿुधाई त 15 ॾींहंनि में सभु ठीकु थी वेंदा। त कंहिं चई बाबा अॼु ॿुधायो त 15 ॾींहंनि में सभु ठीकु थी वेंदा। अच्छा, पहिरियों चयो 15 ॾींहंनि में करेक्शन थी वेंदो, पोइ ॿुधाइणु ठीकु आहे। अगरि 15 ॾींहंनि में परिवर्तन थी वियो त बाप दादा त पतो न छा करे ॾींदा, त ॿुधायूं छा? त 15 ॾींहंनि में परिवर्तन थी वेंदो। संकल्प कंदव? अच्छा। पांडव कंदा? ॿुधायो। ॿुधणु त सहज आहे न, कंदा? करिणो पवंदव, कंदव? बाप दादा पुछई, पुठियां वारनि खां पुछई, माताऊं, टीचर्स, डबल फोनर्स, सभिनि पुछियो, सभिनि खां पुछी, सभिनि हथ हिलायो। हथ त सभु सुठो ठाहींदा आहिनि। डबल फोनर्स 3 ग्रुप आहिनि, अंतर्मुखी, मस्ताना, शक्ति ग्रुप आहे मस्तानो। अच्छा, मस्तानो ग्रुप वारा खड़ा थी वञो, सदा मस्तु रहण वारा। मस्तानी जो अर्थ छा हूंदो आहे? सदा मस्तु रहण वारा। टियों ग्रुप आहे शक्ति ग्रुप। शक्ति ग्रुप शक्तिशाली आहे। नाम त ॾाढा सुठा रखिया आहिनि। ॾिसो, शुरू में जॾहिं भट्टी ठही हुई त तव्हांजे ग्रुप्स में नाम पिया हुया, डिवाइन यूनिटी, मनोहर पार्टी, सुप्रीम पार्टी। नाम त ॾाढो सुंदर हुयो। त इहे बि ग्रुप सुठा ठहिया आहिनि। नाम यादि रहंदो आहे त नाम सां गॾु कर्तव्य बि यादि रहंदो आहे। डबल फोनस कुमार उठो। अच्छा, ये कुमारनि जो ग्रुप आहे। अच्छा, सुठो कयो। बाप दादा डबल फोनस जे रिफ्रेशमेंट जो समाचार ॾाढो सुठो ॿुधे। बाप दादा दिलि सां मुबारक बि ॾियनि था, लेकिन सभी ग्रुप्स के जो अॼु अंडरलाइन कयो उहे इहे यादि बि ॾियाराइनि था। डबल फोनस जी टीचर्स सुठियूं आहिनि, ॾाढियूं आहिनि। टीचर्स ठहिणु ॾाढो श्रेष्ठ भाग्य जी निशानी आहे। छो जी बाप दादा टीचर्स खे गुरू भाई जे रूप में ॾिसंदा आहिनि, एतिरो समान रूप में ॾिसंदा आहिनि। छो जी बाप जे आसन ते वेंदा आहिनि। टीचर्स खे बाबा चईंदा आहिनि, टीचर्स खे इहे हक़ु मिलंदो आहे कि बाप जे आसन ते वेहण। जीअं गुरू जी गद्दी हूंदी आहे त इहे मुरली जो तख़्त आहे। मुरली धारण कराइण ऐं मुरली ॿुधाइण सिर्फ़ु न, लेकिन मुरली धारण कराइण, इहे टीचर्स खे बाप दादा गुरू भाई जो तख़्त ॾिनो अथई कि सिर्फ़ु ॿियनि खे असांखे ज्ञान ॾियणो न आहे, उन्हनि खे धारण करण जी शक्ति बि ॾियणी आहे। त बाबा असांखे चवनि था कि फॉरेन में त ॾिसो आहे, फॉरेन में त बाबा ॾिठई ॾाढा जल्दी तख़्त नशीन थी वेंदा आहिनि। बाप दादा ख़ुशि थींदा आहिनि। ज़िम्मेवारी जो ताज धारण करे वरितो। हिमत रखिणो आहे, इहे बि कोई कम ॻाल्हि न आहे, लेकिन गुरू भाई अर्थात बाप समान। वैसे त सभिनि खे बाप समान ठहिणो ई आहे, लेकिन पोइ बि टीचर्स खे विशेष ज़िम्मेवारी जो ताज आहे। बाप दादा खे बि टीचर्स जो संगठन ॾाढो सुठो लॻंदो आहे, लेकिन अॼु जो विशेष शब्द आहे निरंतर अटेंशन। अच्छा, भारत जी टीचर्स सुठो। भारत जी टीचर्स बि कम न आहे।
त ॿुधियो टीचर्स खे बाबा कंहिं नज़र सां ॾिसंदा आहिनि। ये क्लास कई मुरली ॿुधाइण जी सीट। ॾाढा भाग्यवान आहियो, ॾाढा लकी आहियो छो जो साकार रूप में निमित ठहिया। केरु ठहियो आहे? अच्छा, दादियूं त हिकु फॉरेन रहंदी आहे, हिकु मधुबन रहंदी आहे। लेकिन हर स्थान में साकार रूप में निमित टीचर्स या निमित पांडव बि आहिनि। इहे न सिर्फ़ु टीचर्स आहिनि, पांडव बि आहिनि जंहिंखे वॾा भाई चईंदा आहियूं। पांडव त ज़रूरी आहे न। शक्ति ऐं पांडव ॿई जो साथ साईं आदि सां कार्य हलंदो आहे। चाहे थोड़ा पांडव हुया लेकिन विश्व किशोर त हुयो न। आनंद किशोर विश्व किशोर शुरू जा आहिनि। त पांडवनि सां गॾु त पांडवनि जो साथ त आहे लेकिन मेजॉरिटी टीचर्स ज़्यादा आहिनि जो निमित ठही वेंदियूं आहिनि। तव्हां बैकबोन आहियो, टीचर्स जा बि बैकबोन आहियो। हर हिक जो पार्ट आहे। लेकिन विदेश में ये विशेषता आहे कि पांडव भी टीचर ठहींदा आहिनि, भारत में घटि आहे। त टीचर्स खे सदा बाप दादा चईंदा आहिनि। टीचर अर्थात पंहिंजे फीचर द्वारा बाप जो साक्षात्कार कराइण वारा, फीचर्स द्वारा फ्यूचर स्पष्ट ॾेखारण वारा। त अहिड़ा टीचर आहियो न जो असांखे ॾिसी बाप दादा जी पालना जी अनुभूति थिए। असांखे ॾिसी माण्हुनि खे लॻंदो आहे कि हा इहे बाप दादा जी पालना में पलण वारियूं। परमात्म गुण परमात्म शक्तियूं असांजे चहिरे सां ॾेखारे में ॾियनि, बोल सां ॾेखारे में ॾियनि। परमात्म गुण परमात्म शक्ति असांजे चहिरे ऐं बोल सां ॾेखारे में ॾियनि। ईअं न फलानी टीचर चईं न। बाप दादा टीचर्स जे फीचर्स द्वारा अनुभव कराई असांखे। मतिलबु असांखे जीअं दुनियादारी में हूंदा आहिनि न, फलाने भाई साहब चईं, फलाने ईअं चईं। असांखे ईअं न करिणो आहे कि फलाने टीचर चईं। बाप सां हर हिक जो कनेक्शन जोड़णो आहे। इहे ई टीचर्स जो कर्तव्य आहे। हर हिक जो कनेक्शन असांखे बाप दादा सां जोड़णो आहे। हर हिक जे दिलि में हर समय बाबा निकिरे। ये ग्रुप्स भी सुठा ठहिया आहिनि छो जो पर्सनल रिफ्रेशमेंट मिलण सां अनुभूति सुठी कंदा आहिनि। है न, ये ग्रुप्स भी सुठा ठहियल आहिनि। ग्रुप्स में रिज़ल्ट सुठी निकिती आहे। अच्छा, चारों ओर जे जन्म उत्सव मनाइण वारा श्रेष्ठ ब्राह्मण आत्माउनि खे सदा अलौकिक जन्म जे अलौकिक दिव्य कर्तव्य करण वारा, सदा अलौकिक जन्म जे अलौकिक दिव्य कर्तव्य करण वारा श्रेष्ठ आत्माउनि खे सदा हिकु बाप ॿियो न कोई, अहिड़ी एक नामी ऐं सर्व खज़ाने जी एका नामी जे अवतार बाप दादा खे ॿारनि खे सदा हर वरदान और वर्षे के जीवन द्वारा प्रत्यक्ष करण वारा। ॾिसो बाबा कहिड़े कहिड़े ॿारनि खे सदा जेका जन्म उत्सव मनाइण वारा श्रेष्ठ ब्राह्मण आत्मायूं, सदा अलौकिक जन्म जे अलौकिक दिव्य कर्तव्य करण वारियूं श्रेष्ठ आत्मायूं, सदा हिकु बाप ॿियो न कोई, अहिड़ी एक नामी सर्व खज़ाननि जी एका नामी करण वारा अवतार ॿारनि खे हर वरदान और वर्षे के जीवन द्वारा प्रत्यक्ष करण वारा, उमंग उत्साह में रहण वारे ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। बाप दादा जो अलौकिक जन्म जी मुबारक सहित बाबा जैसे सभिनि खे यादि प्यार ऐं नमस्ते था करनि। दादियुनि सां बाप दादा ॻाल्हाइनि था। दादी जी बाप दादा खे बर्थडे जी ॾाढी वाधाई ॾिनी। अॼु माला में तव्हां सभु आहियो। माला यादि आहे न, आदि जी स्थापना जे रतन, त हुन में तव्हां माला जा मणका। अच्छा, स्थापना में बि निमित ठहियो, पालना में बि निमित ठहियो। हाणे बाप सां गॾु हलण में बि निमित ठहींदो। स्थापना में भी निमित ठहियो, पालना में भी निमित ठहियो। हाणे बाप सां गॾु
हलण में बि निमित ठहींदो। छा दरवाज़ो बाप दादा अकेलो खोलंदा न, असांजे लाइ रुकल आहिनि। अञा ताईं ब्रह्मा बाबा मथे अव्यक्त वतन में छो वेठा आहिनि? असांजे लाइ ई रुकल आहिनि। अचो त दरवाज़ा खुले, लेकिन सेवा पूरी करणी पवंदी न। छो जी साकार में तव्हां माण्हुनि खे निमित ठाहियो आहे, त साकार जो कार्य त पूरो करिणो पवंदो। अॼुकल्ह सभु कंहिंखे ॾिसंदा आहिनि, सभिनि जी नज़र किथे वेंदी आहे? तव्हां माण्हुनि जे मथे ई वेंदी आहे न। त निमित ठहियलु आहियो, उन्हनि जे मथां सभिनि जी नज़र रहंदी आहे। नज़रनि में त सभिनि खे बिठायो आहे, छो जी बाप जी नज़र कोई नंढी न आहे। बाबा चईंदा आहिनि हर हिक खे संदेश ॾियो, आत्मिक दृष्टि सां ॾिसो त उहो बि आत्मा बाबा जी नज़रनि में अची वेंदी। बाप जी नज़र कोई नंढी न आहे, नज़र बेहद जी नज़र आहे, त सभी नज़रनि में आहे न बाप दादा। बाबा सभी आत्मायूं, चाहे डायरेक्ट न इनडायरेक्ट वे में, सभी आत्मायूं बाप दादा जी नज़र में आहे। बाबा त सभिनि ते रहम दया क्षमा शुभभावना शुभकामना कंदा आहिनि। सभी नूरे रतन आहिनि। ॾाढो सुठो, हर हिकु पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाए थो, वॼाइणो ई आहे। ड्रामा में बंधल आहिनि, मज़ो ईंदो आहे न, ॾाढो सुठो। वरदान अल्पकाल जी सहारे जे किनारे खे छॾे हिकु बाप जो सहारो ठाहिणु, हिकु बाप खे सहारो ठाहिण वारा यथार्थ पुरुषार्थी ठहो। पुरुषार्थ जो अर्थ इहो न आहे कि हिकु बार जी ग़लती बार बार कंदा रहो। पुरुषार्थ खे पंहिंजो सहारो ठाहियो। यथार्थ पुरुषार्थी अर्थात पुरुष ठही रथ द्वारा हर कार्य कराइण। यथार्थ पुरुषार्थ ठाहे छा आहे? मां आत्मा पुरुष ठही हिन रथ द्वारा कार्य करायां। मां आत्मा पुरुष आहियां ऐं हिन रथ द्वारा कार्य थो करायां। इहो बि सहारो न वठो कि अञा मां पुरुषार्थी आहियां। कई बार बाप जे बजाए हद जे किनारनि जो सहारो, उन्हनि खे सहारो ठाहे छॾींदा आहिनि, चाहे पंहिंजी स्वभाव संस्कार, चाहे परिस्थिति खे। इहे सभु अल्पकाल जे सहारे दिखावा मात्र धोखेबाज़ है न। ये सब अल्पकाल जे सहारे धोखेबाज़ है, दिखावे मात्र धोखेबाज़ है। हिकु बाप जो सहारो ई छत्रछाया है न। त इहो बि सहारो न वठो कि मां त पुरुषार्थी आहियां। हिकु सदा बाप जी यादि में ई मां आत्मा पुरुष हिन शरीर रूपी कर्मेंद्रियनि खां कार्य करायां थी। त पोइ हुनखां असांखे इहो सिर्फ़ु ध्यानु रखिणो आहे, ॿियो कुझु यादि करिणो ई न आहे, है न, कि मां आत्मा आहियां, मूंखे सिर्फ़ु बाबा जो चवनि था हूअं कंदा हलो। ऐं हिकु बार ग़लती कई वापसि न दोहराइणी आहे। स्लोगन आहे नॉलेजफुल हुआ जो माया के दूर सां ई पहचाने करे स्वयं खे समृद्ध ठाहे छॾे। नॉलेजफुल हुआ जो माया के दूर सां ई पहचाने करे स्वयं खे समृद्ध अर्थात शक्तिशाली ठाहे ॾे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।